मौजूद जीअं सिंध समेत पूरी दुनिया में औरत आज़ादी मार्च मल्हायो पियो वञे ऐं मां हिन खे हिकु बहितरीनु अमल सम्झंदमि। लेकिन जेको सिंध में औरत आज़ादी मार्च मल्हायो पियो वञे, मां हुनखे ॿिनि पासनि सां थी ॾिसां। हिकु उहो जेको सिंध जे तहज़ीब रीतनि रस्मनि जे ख़िलाफ़ु साज़िश थी सम्झां। जेके औरतूं पोस्टर खणे उन्हनि ते नाज़ेबाना ज़बान लिखियलु आहे, इहो हिकु सिंध जे ख़िलाफ़ु वॾी साज़िश आहे। मां हिन खे मुकमल तौरु रद्द थी कयां। ऐं ॿियो पासो त सिंध जे नियाणियुनि में हिकु ज़रूरत पैदा थी थिए पंहिंजे हक़नि ख़ातिर रोडनि रस्तनि ते निकितियूं आहिनि। इहो हिकु बहितरीनु अमल आहे। उनजी ज़रूरत खे मां सलाम पेश कंदमि ऐं हुनजो बुनियादी हक़ आहे त हू पंहिंजे हक़नि ख़ातिर जदोजहद कनि, छो जो सिंध जी तारीख़ रही आहे। सिंध जी तारीख़ में औरतुनि जो हिकु वॾो किरदारु रहियो आहे। सिंध जूं औरतूं पंहिंजे हक़नि जे ख़ातिर हमेशह विड़ियूं आहिनि। पोइ उहा माई जंदो हुजे, बख़्तावर हुजे, ससी हुजे या सोरठ हुजे, उहे हमेशह मैदान अमल में रहियूं आहिनि, छो जो सिंध जी तारीख़ रही आहे। जेकॾहिं असां सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि था कयूं त सभ खां पहिरीं असांखे औरतुनि खे आज़ादु करणु घुरिजे। औरतूं अगरि आज़ादु थींदियूं त सिंध बि आज़ादु थींदी। अगरि औरतुनि जे मथां घरेलू तशदुद हूंदो, उनखे कारोकारी करे मारियो वञिबो, सिंध जे नियाणियुनि जी 50 साल जे पोड़नि सां शादी कराए वेंदी, इहो हिकु रियासत जी वॾी साज़िश आहे त जीअं सिंध जे औरतुनि में शऊर न अचे। असांखे हिन जे ख़िलाफ़ु तहरीक हलाइणु खपे। हीउ जेको निज़ाम थो हले सिंध में औरतुनि जे ख़िलाफ़ु, असांखे हुन जे ख़िलाफ़ु हिकु वॾी तहरीक हलाइणु खपे। अगरि असां औरतुनि जी आज़ादी जी ॻाल्हि था कयूं त असांखे गॾु थियणो पवंदो, हिकु प्लेटफॉर्म ते कमु करिणो पवंदो। जॾहिं असां गॾु हूंदासीं त असां हिकु पाण में ताक़त बणिजी वेंदासीं। सभु औरतूं अगरि असां ताक़त बणिजी वेंदासीं, हीअ रियासत हीअ स्टैंड असांखां ख़ौफ़ खाईंदी। हिन करे असांखे घुरिजे असां हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी करे तहरीक हलायूं, ॻोठनि में वञूं, औरतुनि में शहूर पैदा कयूं, औरतुनि खे पंहिंजे हक़नि जे ख़ातिर विढ़णु सेखारियूं ऐं औरतुनि खे इहो पैगाम ॾियूं, इहो मैसेज ॾियूं औरतुनि खे, सिंध जे औरतुनि खे, त पंहिंजे हक़नि जे ख़ातिर निकिरो, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो ऐं पंहिंजे नियाणियुनि जा बुनियादी जेके उन्हनि जा हक़ आहिनि, बुनियादी हक़ उन्हनि खे ॾियो, उन्हनि खे तालीम ॾियो। ऐं सिंध जूं नियाणियूं जेके संगनि ऐं चटियुनि जे तौर ते ॾिनियूं थियूं वञनि, मां बि उहो हिकु वॾो ग़लति अमल आहे। सिंध जे नियाणियुनि जे जज़्बातनि सां खेॾियो थो वञे। मां औरत मार्च आज़ादी जे अलम बरदारनि खां अपील कंदमि त तव्हां पंहिंजी जेको तव्हां हीअ तहरीक हलाई आहे औरत आज़ादी मार्च, इहा तहरीक तव्हां सॼो साल हलाइजो। तव्हां रोडनि रस्तनि ते निकितियूं आहियो त इहो तव्हांजो हिकु बहितरीनु स्टेप आहे, पर तव्हांखे घुरिजे त तव्हां ॻोठनि में वञो, औरतुनि में शहूर आणियो, उन्हनि खे सुजाग कयो, उन्हनि खे सेखारियो त पंहिंजे हक़नि जे ख़ातिर उथनि, पंहिंजा हक़ वठनि इन हुकूमत खां। बाक़ी इहो पूरी दुनिया में पंहिंजे कल्चर, पंहिंजे तहज़ीब जे हिसाब सां औरत आज़ादी मार्च मल्हायो पियो वञे, त असांखे बि घुरिजे त असां बि पंहिंजे सिंध जी तहज़ीब कल्चर खे नुमाया कयूं। औरत आज़ादी मार्च में जेके औरतूं सेलिब्रेट थियूं कनि, वञनि थियूं, त उन्हनि खे पंहिंजे सिंध जी सक़ाफ़त जी बि उते नुमाइंदगी करणु घुरिजे। अजरक पाए करे वञनि, सिंधी लिबास पाए करे वञनि, पूरी दुनिया खे इहो मैसेज ॾियनि त असां सिंधी माना पंहिंजे लिबास जो, पंहिंजे कल्चर जी बि उते नुमाइंदगी कई आहे। बाक़ी हीअ जेके नाज़ेबाना पोस्टर खणी तव्हां हथनि में वञो था, इहो सिंध जे ख़िलाफ़ु वॾी साज़िश आहे। इन खां परहेज़ कयो, अहिड़ा कम न कयो जो पूरी दुनिया सिंध जे मथां उंगली खणे त सिंध जी बि का तहज़ीब आहे, उन तहज़ीब में रही करे असांखे सियासत करणी पवंदी ऐं इन्हनि सभिनीनि मसइलनि जो हल सिर्फ़ु सियासत ई आहे। सिंध जे औरतुनि जो औरत मार्च जो हुजे या कारोकारी हुजे या ॿिया बि सिंध जे औरतुनि में जेके बि मसइला मसाइल हुजनि, उन्हनि सभिनीनि मसइलनि जो हल सिर्फ़ु सियासत ई आहे।